कराची शहर में 9 महीननि दौरान 208 ॿार अगवा थियण जो इंकशाफ थियो आहे। एंटी वायलेंट क्राइम सेल की रिपोर्ट मेरान टीवी हथ करे वरिती आहे। इन हवाले सां वधीक अपडेट वठूं था कमर मेमण खां। कमर, छा वधीक अपडेट आहे इन हवाले सां? जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधाईंदो वञा त कराची में ॿारनि जी अगवा जे वारदातुनि में ॾींहुं भर इज़ाफ़ो थी रहियो आहे। इन हवाले सां एंटी वायलेंट क्राइम सेल पारां जेका रिपोर्ट जारी कई आहे उन मूजिबि कराची में गुज़िरियल 9 महीननि में ॿारनि जे अगवा जा 208 केस जेके रिपोर्ट थिया आहिनि। उन्हनि मां सिर्फ़ 60 ॿार बाज़ियाब थी सघिया आहिनि, जॾहिं त बाक़ी 148 अञा ताईं गुम आहिनि। रिपोर्ट मूजिबि कराची ॾखण ज़ोन में ॿारनि जे अगवा जा सभ खां वधीक केस रिपोर्ट थिया, जिन जो अंग 83 आहे। कराची जे ईस्ट ज़ोन में 57 केस ऐं वेस्ट ज़ोन में 58 केस रिपोर्ट थिया। वेस्ट ज़ोन में जेको आहे 23 ॿार बाज़ियाब थिया ऐं ईस्ट ज़ोन में 8 ॿार बाज़ियाब थी सघिया। एवीसीसी जे रिपोर्ट मूजिबि 184 केस जेके आहिनि उहे एफआईआरूं दर्ज कयूं वयूं आहिनि। जॾहिं त तव्हांखे ॿुधाईंदो वञा त इन हवाले सां शहरीन जेको आहे पुलिस जी कारकर्दगीअ ते सवाल उथारण शुरू करे छॾिया आहिनि त एवीसीसी में जेको आहे पुलिस जी वॾी नफ़री मुक़ररु आहे। 135 एहलकार आहिनि ऐं पंहिंजो हिकिड़ो सेल आहे, पर हुननि जी कारकर्दगी न हुअण जे बराबरि आहे। 208 अगवा थियल ॿारनि मां पुलिस सिर्फ़ 60 ॿार जेके आहिनि उहे बाज़ियाब कराए सघी आहे। हुनखे अलावा शहरी जेको आहे ॿारनि जे अगवा जे वधंदड़ वारदातुनि सबबि जेको आहे उन में गिणती वधी रही आहे। जी कमर, वॾी महिरबानी अवां जी अपडेट खां आगाह करण जे लाइ।